नाज़रीन जुडो मां ख़बर शामिल कजे थी। मोहम्मद रहीम ख़ासकेली जी रिपोर्ट मूजिब जुडो वेझो ॻोठ पीर जुमन शाह जो रहवासी माज़ूर बोरियत अशरफ कहरी तूफ़ानी बरसात ऐं तेज़ हवाउनि सबबि बेघर थी वियो। सख़्त बरसात सबबि कखनि मां थियल संदसि घर मुकमल तौर किरी पियो, जंहिंखां पोइ अशरफ कहरी पंहिंजे नंढड़नि ॿारनि सां गॾु खुलियल आसमान हेठि वेठल आहे ऐं कंहिं बि क़िस्म जी मदद न मिली आहे। बोरियत अशरफ कहरी अॻ में ई माज़ूरी सबबि मुश्किल सां पंहिंजे ऐं पंहिंजे ॿारनि जो गुज़र सफ़र कंदो हो, पर हाणे घर बि न हुजण सबबि हालतूं वधीक ख़राब थी वियूं आहिनि। हुन वसवारनि सरकारी इख़्तियारनि ऐं समाजी तंज़ीमुनि खां फौरी मदद जी अपील कई आहे त खेसि ऐं संदसि मासूम ॿारनि खे रहण लाइ जॻह ऐं ज़रूरी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। इलाइक़े वासियुनि बि इंसानियत जे नाते वसवारनि ऐं ख़ैरख़्वाहनि खे गुज़ारिश कई आहे त हिन बेवस ख़ानदान जी वाहुर लाइ अॻिते अची संदनि मदद कई वञे।